जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा पलीजा महले जो प्राइमरी स्कूल गुज़िरियल केतिरनि सालनि खां बिल्डिंग ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। मासूम ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर, रवासिन उस्तादनि शागिर्दनि जो एहतिजाज। रिपोर्ट मूजिबि हिंगोर जा शहर पलीजा महले जो प्राइमरी स्कूल गुज़िरियल केतिरनि सालनि खां बिल्डिंग, फर्नीचर, पीअण जे पाणी, वाशरूम ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर, रवासिन उस्तादनि शागिर्दनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। स्कूल ठहिरायो, तालीम बचायो जा नारा। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ स्कूल केतिरनि ई सालनि खां वण हेठां हली रहियो आहे। बिल्डिंग न हुअण सबबि ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन्हनि चयो त स्कूल जी बिल्डिंग 2013 में मंज़ूर त कई वई हुई, पर 9 साल गुज़रण बावजूदि स्कूल जो तामीराती कमु शुरू न थी सघियो आहे। उन्हनि तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई त स्कूल जो तामीराती कमु जल्द शुरू कराए स्कूल खे बिल्डिंग, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम करे मुस्तक़बिल जे मेमारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थियण खां बचायो वञे। बचायो